अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टेलीविजन न्यूज़ जे पारां मां आहियां जो मेज़बान फयाज़ नाइज। नाज़रीन, पाकिस्तान दुनिया जो 6 नंबर आबादी जे हिसाब सां वॾो मुल्क आहे। उन हिसाब सां दुनिया जे अंदरि जेके वॾा स्कॉलर, जेके वॾा साइंसदान, जेके वॾा आलिम अकबर पैदा थियनि था, पाकिस्तान जो असूली तौर ते 6 नंबर ते उन्हनि में शुमार हुजणु घुरिजे। पर बदकिस्मती सां असांजे मुल्क जी जेको तालीमी निज़ाम आहे, उहो निज़ाम असांजे हुकूमतुनि ऐं रियासतुनि जी तरजीह न रही आहे। न सिर्फ़ु इहो बल्कि मुख़्तलिफ़ वक़्तनि ते असांजे तालीमी निज़ाम सां मुख़्तलिफ़ क़िस्म जी हथ चुरान थींदी रहे थी ऐं हर ताले आज़मा पंहिंजनि मख़सूस सोचुनि खे, पंहिंजे मख़सूस नज़रियनि खे, पंहिंजे मख़सूस वीचार खे तालीमी निज़ाम में विझण जी कोशिशि कंदो रहे थो पियो। कॾहिं मस्जिद स्कूल ऐं अरबी जी तालीम, वरी चीनी जी तालीम, वरी अंग्रेज़ी जी तालीम, वरी जेको आहे पंहिंजो मादरी ॿोली जी तालीम। हाणे हिकु दफ़ो ॿीहर असांजी सेनेट जेका आहे उहो फ़ैसिलो कयो आहे त अरबी ॿोली जेका आहे उहा स्कूलनि में इंट्रोड्यूस कई वेंदी। न सिर्फ़ु इहो, पर साॻे वक़्तु असां वटि करिकुलम जे हवाले सां कॾहिं सिंगल नेशनल करिकुलम, कॾहिं सूबनि जो पंहिंजो करिकुलम, कॾहिं जेको आहे मुख़्तलिफ़ करिकुलम, मदरसनि जो पंहिंजो, सरकारी स्कूलनि जो पंहिंजो, प्राइवेट स्कूलनि जो पंहिंजो, ऐं वरी जेका कैम्ब्रिज स्कूल सिस्टम आहे उन्हनि जो पंहिंजो, आगा खान बोर्ड वारनि जो पंहिंजो, फेडरल बोर्ड वारनि जो पंहिंजो करिकुलम। मतिलबु त मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुख़्तलिफ़ क़िस्म जूं जेके आहिनि रहनि थियूं असांजे निज़ाम जे अंदरि, हथ चुरांद मुख़्तलिफ़ हवालनि सां थींदी रहे थी पई। पाकिस्तान जे अंदरि तालीमी निज़ाम जा बुनियादी मसइला कहिड़ा आहिनि ऐं अॼु जेको हीउ फ़ैसिला पिया थियनि अरबी तालीम ऐं सिंगल नेशनल करिकुलम, उनजो मजमूई तौर ते छा इम्पैक्ट पवंदो, इन सॼे मामले ते गुफ़्तगू करण लाइ असां राब्तो कयो आहे मुल्क जे मारूफ़ एजुकेशनिस्ट, तालीमदान जनाब राशिद सलीम साहब सां। राशिद सलीम साहब 2006 जो जेको करिकुलम ठाहियो वियो हुयो उनमें अंग्रेज़ी जो जेको करिकुलम हुयो उनजा को राइटर बि हुआ ऐं फेडरल कॉलेज इस्लामाबाद जा अंदरि एसोसिएट प्रोफेसर आहिनि। राशिद सलीम साहब अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम अस्सलाम। राशिद सलीम साहब, किस तरह देखते हैं कि ये पाकिस्तान के अंदर जो तालीम का निज़ाम है वो क्यों उतना नतीजा खेज नहीं हो रहा कि हमारे यहाँ से कोई बड़े स्कॉलर पैदा हों, कोई नोबेल लॉरेट्स पैदा हों, कोई साइंसदान पैदा हों? क्यों हमारा तालीमी निज़ाम उस तरह नहीं अपना रिस्पॉन्ड कर रहा? जी, मैं समझता हूँ कि बुनियादी तौर पर हमारा जो मसला है वो शनाख्त का मसला है, और हमें जो है वो मुख्तलिफ इस्तेमारी निज़ाम जो हैं वो इस्तेमाल करते रहे। जब अंग्रेज़ आए तो उन्होंने अपनी तरजीहात को सामने रखा और उसके मुताबिक एक तालीमी निज़ाम जो है वो दिया, और इसी तरह हमने जो है अपने आप को पहचानने की और अपने तरजीहात का तयन करने की कभी कोशिश ही नहीं की। तो हमारे तालीमी निज़ाम से हमेशा मेरा ख्याल है खलवाड़ ही किया गया, और जो जिस कौम की तरजीहात थी उसके मुताबिक कौम को जो है वो ढालने की कोशिश की गई। हम आदमी बनते हैं ये तो तब बनते हैं जब हम लोगों में सोचने समझने की सलाहियत बेदार करें, उनमें तख्लीकी जो है वो जज्बा हो, वो महज डिग्री के हसूल के लिए ना हो बल्कि सही मानों में बामाना और जो है ज़िंदगी से जो जुड़ी हुई तालीम है वो हासिल करें। तो जब वो ज़िंदगी से जुड़ी हुई नहीं होती और किसी और के नज़रियात जो हैं वो मुसल्लत कर दिए जाते हैं, तो फिर डिग्री हासिल करने के लिए बच्चे सिर्फ उसको रट तो लेते हैं लेकिन ज़िंदगी में वो कामयाब नहीं हो सकते और कभी भी कायदाना किरदार अदा नहीं कर सकते। तो लेकिन उसमें आपके ख्याल में प्रॉब्लम क्या है? क्यों हम ऐसा कर रहे हैं? हमारी रियासत क्यों इस तरह कर रही है? मेरे ख्याल में हम अपना जो पोटेंशियल है वो एक्नॉलेज नहीं करते। गुलामाना जहनियत इतनी अच्छी रही है कि अब हम समझते हैं, अपने आप को कमतर समझते हैं, अपने कल्चर को हम कमतर समझते हैं और हमेशा हल तलाश करने के लिए दूसरे ममालिक की तरफ देखते हैं। हालांकि दुनिया में जिन लोगों ने, जिन कौमों ने तरक्की की है, उन्होंने सबसे पहले अपनी सलाहियत को जो है वो एक्नॉलेज किया है, फिर उसको प्रमोट किया है। हम
جو ہے اتنے عرصے سے چونکہ غلام قوم رہے ہیں تو ذہنی طور پر ابھی بھی غلام ہیں، اور ہماری اپنی ترجیحات کی بجائے جو باہر سے آتی ہیں کنزیومر سوسائٹی کی طرح جو پروڈکٹس آتی ہیں ہم ان کو خریدنے کی کوشش کرتے ہیں، تو حل بھی ہم باہری سے دیکھ رہے ہوتے ہیں، اور نتیجہ یہ ہوتا ہے کہ ہم اپنی ثقافت کو جو ہے وہ دبا رہے ہوتے ہیں، اپنی اور اپنے جو مسائل ہیں ہم ان کو پس پوش ڈال کے ان مسائل پہ گفتگو کر رہے ہوتے ہیں جو ہمارے اپنے مسئلے ہی نہیں ہوتے۔ نتیجہ یہ ہے کہ ہمارے ارد گرد جو مسائل ہیں جن کو حل کرنا تعلیم دانوں کا کام ہے، پڑھے لکھے لوگوں کا کام ہے، اس کے لیے ہم ہمیشہ باہر کی طرف دیکھتے ہیں۔ مثلاً ابھی کرونا کی وبا آئی تو ہم جو ہے وہ دیکھ رہے ہیں کہ ویکسینیشن کوئی قوم بنائے گی اور پھر ہم اس کو خریدیں گے، تو ہمارے یہاں اپنے کوئی سائنسدان ایسے ہم نے پیدا نہیں کیے کہ جو اپنے مسائل جو دیکھ سکیں اور ان کے حل کے لیے کوشش کریں۔ یہ کہ ہماری تعلیم جو ہے وہ ہماری اپنی رہتل، اپنی جو کلچر ہے اور جو ہمارے اپنے مسائل، زمینی مسائل ان کے ساتھ بھی جڑی ہوئی۔ ہم نے صرف نوکری کی خاطر یا جو ہے کسی اور کی ترجیحات پہ مبنی جو امتحانی نظام ہے بس اس کو فالو کریں۔ تو یہ ایک المیہ ہے، اور مختلف جو ہے گورنمنٹس جو ہیں وہ انفارچونیٹلی جو ہے وہ مختلف تجربے کرتی رہی ہیں۔ ہم جو ہے وہ ایک تجربہ گاہ ہیں، ہمارے بچے ان پہ بغیر سوچ سمجھ کے، بغیر پلاننگ کے فوری طور پر جو ہے وہ ایک حل جو کسی کے ذہن میں آتا ہے وہ ٹھونس دیا جاتا ہے، بجائے اس کے کہ مل بیٹھ کے پہلے ہم اپنے ترجیحات کا تعین کریں، اپنی پر شناخت کریں، پھر شاید اتنے نہ ہوں۔ اچھا، آپ کے خیال میں کہاں سے گڑبڑ شروع ہوئی ہے؟ کیا ہم پہلے دن سے ہی اس اپنا جو آپ کہہ رہے ہیں اپنا ایک انفیریٹی کمپلیکس میں رہے، یا کوئی ایک مخصوص وقت آیا جہاں سے ہم نے ڈکلائن کرنا شروع کیا؟ جی، میرے خیال میں جو ہے وہ چونکہ مختلف قومیں جو ہیں وہ اپنی ہمارے ہاں آباد کار رہیں، تو یہ جو نو آبادیاتی نظام ہے اس میں جو ہے ہم اپنی شناخت جو ہیں وہ بھول گئے، اور نتیجتاً یہ جو انگریز استعمار تھا اور اس سے پہلے آنے والے بھی بہت سارے استعمار جن کی کئی شکلیں جو ہے وہ رہیں، کبھی جو ہے وہ مذہب کے نام پہ ثقافت کو جو ہے وہ سپریس کیا گیا، کبھی جو ہے وہ معیشت کے نام پہ، اور کبھی جو ہے وہ ترقی اور سائنس اس کے نام پہ۔ حالانکہ جو ہے وہ مذہب تو بنیادی اخلاقی ضابطے جو ہے وہ دیتے ہی ہے، اور اگر کوئی ثقافت اس سے متصادم نہیں ہے تو وہ اس کو پنپنے کا موقع دیتی ہے، خاص طور پر ایسا مذہب جو کہ عالمی سطح پہ ہو۔ تو ہمارے یہاں مسئلے کا جو ہے ثقافت کو، زمین کو، اور جو بامانی تعلیم ہے اس کو خیر باد کہہ دیا، اور جس کی وجہ سے قوم جو ہے وہ کئی دھڑوں میں بٹ گئی۔ خاص طور پر جو کولونیل سوسائٹیز ہوتی ہیں ان میں جو ہے وہ آپ کا اپنا کلچر اور جو ہے دوسرے کا کلچر، ان دونوں میں بٹ جاتے ہیں، تو پھر ایک طرف ملا ہوتا ہے، ایک طرف جو ہے وہ ماڈرن جو ہے پینٹ کوٹ پہننے والا انسان ہے، اور ہم اپنی اصل شناخت جو ہے وہ کر ہی نہیں پاتے۔ تو اسی وجہ سے پھر فیصلے نہیں ہو پاتے کہ تعلیم کا جو ہے وہ ذریعہ تعلیم جو ہے وہ کیا ہوگا، ہماری ترجیحات جو ہیں وہ کیا ہوں گی، اور نتیجہ یہ ہوتا ہے کہ ہم ایک بنا بنایا حل جو ہے وہ ٹھونسنے کی کوشش کرتے ہیں، بجائے اس کے کہ مل بیٹھ کے افہام و تفہیم کے ساتھ جو ہماری زمینی حقائق کے مطابق جو ضرورت ہے اس کے مطابق جو ہے وہ فیصلہ کرنے دیا جائے۔ تو نتیجہ یہ ہوا کہ جو کریکولم ہے اس کو ایک پروفیشنل ڈاکیومنٹ کی بجائے ایک پولیٹیکل ڈاکیومنٹ کے طور پر لیا جاتا رہا، اور ہماری ہر جو ہے گورنمنٹ نے ایک سیاسی نعرے کے طور پر اس کو استعمال کیا کہ جی یہ مشرف دور میں جو ہے وہ انلائٹنڈ ماڈریشن کا نعرہ لگا، اور کہا گیا کہ تعلیم کے ذریعے ہم جو ہے وہ انلائٹنڈ ماڈریشن جو وہ لانا چاہیں گے، انکلوسیو ایجوکیشن جو ہے وہ لانا چاہیں گے۔ ابھی جو ہے جو گورنمنٹ آئی ہے یہ یکساں تعلیمی نظام جو ہے وہ نعرہ لگا کے تو وہ آئی ہے، لیکن یکساں تعلیمی نظام کو کب ہو
جب تمام علاقوں میں رہنے والے تمام باشندوں کو یکساں سہولیات فراہم کی جائیں. اگر یہی اسکول تمام جگہوں پہ موجود ہوں, یہی اساتذہ جو ہیں پڑھے لکھے کوالیفائڈ اساتذہ تمام جگہ پہ موجود ہوں, ان کی تربیتی نظام جو ہے وہ بھی ایک جیسا ہو, ان کے لیے فنڈنگ بھی ایک جیسی ہو, انفراسٹرکچر بھی ایک جیسا ہو, پھر تو یہ یکساں نظام تعلیم ہے. لیکن اگر اس کو ایک سیاسی نعرہ بنا کے کوشش یہ کی جائے کہ ان کو انڈاکٹرینیشن کی جائے یا ایک خاص قسم کی ذہن سازی کی جائے, تو یہ جو ہے وہ جدید تعلیم کے جو ہے وہ منافی ہے. بنیادی طور پر کریکولم میں 3 چیزیں ہوتی. ایک تو معلومات ہیں جو کہ جدید اور جدید علمیت تقاضوں کے مطابق ہونی چاہیے, جس کو ہم علم کہتے ہیں یا نالج کہتے ہیں. ایک وہ ہے. دوسری مہارتیں ہیں جو انڈسٹری میں ریکوائرڈ مہارتیں ہیں وہ آنی چاہیے. اور تیسری جو ہے وہ ویلیوز ہیں, ایٹیٹیوڈز ہیں. مسئلہ یہ ہے کہ ہمارے ہاں جو علم دیا جاتا ہے وہ یا تو ہماری اصل زندگی کے ساتھ جڑا ہوا نہیں ہوتا, ان مسائل کے ساتھ جڑا ہوا نہیں ہوتا. نتیجہ یہ کہ پہ اطلاق نہیں کر سکتے. پھر وہ لیٹسٹ علم بھی نہیں ہوتا, وہ پرانا علم جو ہے وہ ہمیں دیا جا رہا ہوتا ہے. حاصل کرنے کے لیے اسکل بیسڈ کریکولم جو ہے وہ کہنے کو نعرے کے طور پہ ہم کہتے ہیں, لیکن حقیقتاً جو ہے وہ نہیں کر پاتے. اور جب وہ اپنی زبان میں بھی نہیں ہوتا تو نتیجہ یہ ہوتا ہے کہ بچے اس کو سمجھ ہی نہیں پاتے, معنی ہی نہیں سمجھ پاتے, وہ اس کو رٹ رہے ہوتے ہیں. اور کریکولم میں بظاہر یہ لکھا ہوتا ہے, جیسے سنگل نیشنل کریکولم میں ابھی لکھا ہوا ہے کہ وہ جو ہے رٹے کو جو ہے دور کریں گے اور جو ہے بامانہ تعلیم جو ہے کریں گے. لیکن اگر ایک اچھا, زبان جو ہے 3 چیزیں آپ نے کہیں کہ ایک تو معلومات, پھر بامانہ مہارتیں, پھر ویلیوز. لیکن ہمارے جو جب بھی تعلیمی نظام کی بات ہوتی ہے تو اس میں تو 2-4 جو بڑی جو اپنا باتیں ڈسکس ہوتی ہیں وہ یہ ہوتی ہے کہ یہ صوبوں کا مسئلہ ہونا چاہیے یا وفاق کے پاس ہونا چاہیے. یہ کر کے ہم شروع سے لے کر ہر ایک اپنا صوبے کا اپنا ٹیکسٹ بک بورڈ ہوتا تھا, وہاں پہ جو کریکولم بنتا تھا, کریکولم بورڈ ہوتا تھا, وہاں پہ وہ کتابیں بنتی تھیں, چھپتی تھیں, وہ پڑھائی جاتی تھی. لیکن پھر یہ آیا کہ نہیں بھائی, ہم نے جو ہے وہ اپنے جس طرح آپ نے کہا کہ وہ جو مقامی اشخاص شخصیتیں تھیں جو تاریخی طور پر ان علاقوں کی تھی, ان کو چھوڑ کے ہم نے باہر کے لوگوں کو گلوریفائی کرنا شروع کیا. اور پھر آپ نے دیکھا کہ ہمارے میزا لوگوں کے نام بھی کوئی غوری, کوئی اپنا عبدالی, کوئی کیا اس طرح رکھنا شروع کیا. اب ٹرکش ڈرامے چل رہے ہیں ایک طرف, اور دوسری طرف عربی لینگویج کی ہم بات کریں تو ہم سارا جو اپنی جو نیشن ہے یا اپنی سوسائٹی جو ہے, اپنی ینگ جنریشن جو ہے, اس کو ایک مطلب ہے کہ اسلامی جہادی مائنڈ سیٹ کی طرف لے جا رہے ہیں. آپ کو نہیں لگتا ایسا؟ جی, بجائے اس کے کہ یہ جو حسن ہے, یہ جو اختلاف ہے ہمارے ملک میں, بہت ساری جو ہے زبان بولنے والے, بہت ساری ثقافتیں جو ہیں وہ پائی جاتی ہیں, تو ان سب کو جو ہے پنپنے کا موقع دینا چاہیے. اور تعلیم کا یہ ہے کہ ہر بندہ جو ہے وہ اپنے آپ کو, بچہ جو ہے اپنی ثقافت کو, اپنی مٹی کو جو ہے وہ اہم جانے اور اس کے لیے جو ہے وہ اس میں جذبہ پیدا, بجائے اس کے کہ ہم جو ہے وہ یونیفارمٹی کے نام پر دیکھیں. اللہ نے جو پھول پیدا کیے ہیں وہ ہر رنگ کے ہیں, ہر سائز کے ہیں. اگر آپ کہیں کہ جی تمام پھول جو ہیں وہ ایک ہی سائز کے ہونے چاہیے اور سفید ہی ہونے چاہیے, تو یہ یونیفارمٹی نہیں ہے. یہ تو باقی بنائی ہوئی ایک حسین کائنات جو ہے اس کو جو ہے یہ اصل میں کمرشلائزیشن کا دور ہے, تو لوگ کرتے ہیں جو پروڈکٹس بناتے ہیں وہ اس کی شپنگ کے لیے, اس کی پیکیجنگ کی آسانی کے لیے وہ چاہتے ہیں کہ سارے کے سارے اورنجز جو ہیں ان کا ایک ہی سائز ہو, ایک ہی ٹیسٹ ہو, اور تاکہ وہ ڈبے میں پیک آسانی سے ہو جائیں اور ان کی شپمنٹ آسانی سے ہو جائے. لیکن انسان جو ہے وہ کوئی اس طرح کی پروڈکٹ نہیں ہے کہ آپ ایک تعلیمی فارمولے میں اس کو پیکیجنگ اور شپنگ کے لیے جو ہے ان کا ایک سا جو ہے وہ بنانے کی کوشش کریں. تعلیم سوچنا سکھاتی ہے, سوچنے کی طرف بھی ہوتا ہے. اور جب آپ ایک سوچ کو ٹھونسنے کی کوشش کرتے ہیں یا کوشش کرتے ہیں کہ تمام لوگ ایک ہی طرح سے سوچیں, ایک ہی طرح سے بیہیو کریں, ان کے ذریعے ان کو سوشلی کنٹرول کرنے کی کوشش کرتے ہیں, تو اس سے جو ہے وہ وائلنس پھیلتا ہے. بجائے اس کے کہ آپ ڈائلاگ کے ذریعے جو ہے
وہ امن کو پرچار دیں اور اس کو اپریشیٹ کریں جو ہمارے ہاں کلچرل ڈائیورسٹی ہے. دنیا کے باقی اقوام جو ہیں ان میں بھی یہ ڈائیورسٹی ہوتی ہے. امریکہ میں بہت سی قومیتیں ہیں اور ان سب کو جو ہے ان کے پولیٹیکل رائٹس بھی ملتے ہیں اور وہ اپنے اپنے علاقوں میں ہر اسٹیٹ جو ہے وہ اچھا، یہ جو کریکولم عربی وہ کی بنا تعلیم سکتے دینے کا فیصلہ کیا گیا ہے، عربی لینگویج ایک ہم ظاہر ہے جو سندھ کے اندر پڑھنے والے بچے جو ہیں وہ سندھی لینگویج سیکھتے ہیں، پھر اردو ہماری قومی زبان کے نام پر وہ دوسری لینگویج سیکھتے ہیں، انگریزی ایک بین الاقوامی زبان کے طور پر تیسری لینگویج سیکھتے ہیں، چائنیز زبان کو ہم نے انٹروڈیوس کیا ہے کہ سی پیک کی وجہ سے چائنیز سیکھیں، چوتھی زبان وہ سیکھتے ہیں، پانچویں زبان ہم عربی سیکھیں گے. تو یہ تو پھر ہمارے بچے تو لینگویج میں ہی پورے ہو جائیں گے کہ 5 لینگویجز ایٹ اے ٹائم وہ سیکھ رہے ہوں، اور وہ پھر باقی سبجیکٹس پہ کیا فوکس کر رہے ہوں گے؟ میں یہ سمجھتا ہوں کہ جتنی زیادہ زبانیں آتی ہوں اتنا آپ کا ذہن جو ہے وہ وسیع ہوتا ہے. لیکن یہ زبانیں مختلف جو سیکھنا ہے یہ اختیاری عمل ہونا چاہیے، یہ لازمی نہیں ہونا چاہیے. یس. کیونکہ اگر آپ کو اپنی زبان نہیں آتی اور اس سے پہلے آپ کو غیر ملکی زبان سکھانے کی کوشش کی جاتی ہے تو یہ ایک استعماری حربہ ہے. یہ پرانے دور میں جو ہے وہ کسی زمین پہ قبضہ کرنے سے پہلے جو ہے وہ ایک ثقافتی یلغار کی جاتی تھی، جس میں یہ ہے کہ وہ ان کسی بھی قوم کو جو ہے غلام بنانے کے لیے پہلے ذہنی غلام بنانے کے لیے پہلے اپنی زبانوں کی جو ہے وہ ترویج کی جاتی ہے. تو ہمیں یہ ذہن میں طور پر ٹھیک ہے چائنیز بھی آپ سیکھیں، رشین بھی سیکھیں، جو زبانیں لیکن آپ دنیا جس کی طرح بڑی کہہ رہے ہیں کہ وہ بیماری ہیں آپشنل ہونی وہ چاہیے، جس سیکھیں. کی لیکن چوائسز ہوں لازمی وہ نہ اس پہ کرے. جی. اور جو ماہرین تعلیم ہیں دنیا بھر کے وہ اس بات پہ مصر ہیں کہ جو پرائمری تعلیم ہے وہ بچے کی مادری زبان جو وہ بولتا ہے ارد گرد جو سن رہا ہے پھر اس کے لیے تعلیم بامعنی ہوگی، پھر وہ اس کو رٹ کے جو ہے محض ڈگری کے حصول کے لیے جو ہے وہ رٹ نہیں لگائے گا. بڑی اس کے مہربانی لیے راشد سلیم صاحب، آپ نے ہمیں جوائن کیا. ناظرین، ملک جا معروف تعلیمی ماہر راشد سلیم صاحب سے گڈوا سینیٹ میں جو ہے بل پاس کیا ہوا جن میں عربی بولی جو ہے پرائمری اور پوری سیکنڈری میں سکھائण کی ॻाल्हि ॿोल कई वई आहे. बहरहाल इहो कानून जेसिताईं उहो पंहिंजो मुकमिल कानूनी शक्ल वठे इहो बिल, तेसिताईं असां इन मामले ते कोशिशि कंदासीं त मुल्क जा जेके मारूफ़ तालीमदान आहिनि ऐं ॿिया जेके स्टेक होल्डर्स आहिनि उनजो व्यू पॉइंट ताईं पहुचायूं. वक़्फ़ो वठूं था, वक़्फ़े खां पोइ मोटी चीन गुफ़्तगू अॻिते वधाईंदासीं. असां सां गॾु ویلکم بیک. ناظرین، اچت پروگرام کے سلسلے کے اگتے وधायूं. गुफ़्तगू हलंदड़ आहे मुल्क जे तालीमी निज़ाम ते, जिते रोज़ नवां तजुर्बा पिया थियनि ऐं ताज़ो सेनेट मां बिल पास करायो वियो आहे जंहिंमें चयो वियो आहे त मुल्क जे अंदरि प्राइमरी ऐं सेकेंडरी लेवल ते अरबी ॿोली सेखारी वेंदी. उनखां पहिरियों असां ॾिठो त चीनी ॿोली जे हवाले सां बि फ़ैसिला थिया हुया. कुझु अर्सो पहिरियों सिंगल नेशनल करिकुलम यानी पूरे मुल्क जे अंदरि हिकिड़ो करिकुलम जा फ़ैसिला बि थी रहिया हुया. मजमूई तौर ते तइलीमी निज़ाम जे अंदरि जेके मामला आहिनि, जेके मसइला आहिनि, उन्हनि ते गुफ़्तगू करण लाइ असां राब्तो कयो आहे मुंहिंजे मारूफ़ तालीमदान डॉक्टर रियाज़ शेख साहब सां. डॉक्टर साहब सलाम वालेकुम. डॉक्टर साहब, कीअं था ॾिसो ही जेके सिंगल नेशनल करिकुलम, हाणे वरी अरबी ज़बान सेखारणु, इहे जेके तजुर्बा थियनि पिया, तव्हां कीअं था ॾिसो उनजो इम्पैक्ट छा पवंदो असांजे तइलीमी निज़ाम ते, असांजे ॿार ते, असांजी फ्यूचर जनरेशन ते? थैंक यू, महिरबानी तव्हांजी, तव्हां मूंखे घुरायो. असल मसइलो इहो आहे त इहो जेका असांखे 7 ॾहाका थी विया आहिनि, 7 ॾहाकनि में अञा ताईं असां पंहिंजी डायरेक्शन सेट कोन करे सघिया आहियूं. असां हिट एंड ट्राई ते हलूं था पहिरें ॾींहं खां, ऐं तेसिताईं अञा सूरत हाल साॻी आहे. हीअ तव्हां जेके अरबी वारी ॻाल्हि कई त हीअ का नई ॻाल्हि कोन्हे. मूंखे यादि अचे त मां हिकिड़ी रिसर्च को कयां DSF डेमोक्रेटिक स्टूडेंट फेडरेशन जी मूवमेंट ते, त 1952 में तव्हांखे यादि आहे बंगाल में जेका तहरीक हली बंगाली ॿोली वारी, ओड़ी महिल मौलाना सुलेमान नदवी हूंदो हो. मौलाना सुलेमान नदवी पहिरें भेरे इहो तव्हांखे मशवरो ॾिनो गवर्नमेंट खे
त बजाए जड़नि में पवण जे ज़रूरी आहे त असां जेको अरबी ॿोली खे पाकिस्तान में मुतारिफ़ करायूं ऐं अरबी ॿोली जेकी आहे क़ौमी ॿोली थी वञे, त उन ते बंगालियुनि तमामु घणो गोड़ घमसान कयो, त पोइ उन खां बाद ई ॻाल्हि जेकी आहे पुठिते हली वई। त मुंहिंजो चवण जो मक़सदु इहा आहे त इहा का नई ॻाल्हि कोन्हे, असां जेको आहे अञा सिखिया कोन्हूं, उहो साॻिए जेकी सूरत हाल में पहिरें ॾींहं खां हलंदा था अचूं। हीअ त ऐं ॿियो मां इहो सोचियां थो त सभिनी खां जेको ख़राबु सूरत हाल आहे उहो जेको सिंगल नेशनल करिकुलम सां बि वास्तो आहे, ऐं जेकी तव्हां अरबी ॿोली जी ॻाल्हि कई उन सां ॿिन्ही सां इन जो वास्तो आहे। सवाल इहो आहे त अरिड़हीं तरमीम खां पोइ हीउ जेको तालीम जेको आहे हीउ सूबाई सब्जेक्ट आहे ऐं मर्कज़ जो इन जे विच में अचणु गैर क़ानूनी आहे, गैर आइनी आहे ऐं गैर अख़लाक़ी आहे। हीउ मुमकिन ई कोन्हे त तव्हां हाणे 8वीं तरमीम खां पोइ तालीम जे इशू में थिए, ख़ासि तौर ते प्राइमरी तालीम में पहिरें दर्जे खां 5 दर्जे खां ऐं 5 खां वठी 8 दर्जे ताईं हीउ चवनि था असां कयूं, सही त बिल्कुलु गैर क़ानूनी आहे। हाणे सवाल इहो आहे त छो था इहो कनि, इहो असां लाइ जेको आहे सवाल आम आहे। तव्हांखे यादि हूंदो PTI असांखे चयो हो त असां यकसा तालीमी निज़ाम जेको मुतारिफ़ कराइनि, उन मैनिफेस्टो में लिखियलु आहे। हाणे यकसा तालीमी निज़ाम त मुमकिन हुयो कोन हिननि लाइ, त हिननि सोचियो त हू त ॾुखियो कमु आहे, उहो असां करे कोन था सघूं, उन खां बहितर आहे त सभिनी खां सवलो कमु कयूं ऐं उहो सवलो कमु कयूं जेको कोई कार्नर्स खे पसंदि बि थो अचे, छो त उन्हनि जो ख़ासि तौर ते उहो जेको ध्यानु आहे उहो तव्हां मुंहिंजी ॻाल्हि सम्झो था त ध्यानु ते आहे त हीउ जेको पढ़ायो थो वञे मुख़्तलिफ़ सूबनि में, उहे शयूं जेको आहे शायदि मर्कज़ जे एजेंडा खे सूट कोन थी कयूं। 8वीं तरमीम खां पोइ जॾहिं असांखे हीउ निसाब जो कमु मिलियो सभिनी सूबनि खे, त सिंध सभिनी खां अॻिते हो इन कम में ऐं असां आलिशान कमु कयोसीं। मूंखे यादि आहे जॾहिं असांजा किताब जोड़जी आहे त ओॾी महिल डॉक्टर मालिक हूंदो गुलिस्तान जो चीफ मिनिस्टर, डॉक्टर मालिक असांखे चयो त तव्हां असांखे बि जेको आहे असांजी बि हेल्प कयो कोर्स ठाहे, पोइ मुंहिंजी गवर्नमेंट हली बि तव्हां ख़बर आहे 2.5 सालनि जी। जॾहिं ही 2018 में जॾहिं गवर्नमेंट आई त मूंखे यादि आहे अक्टूबर में असांखे चयो त कि प्रेज़ेंटेशन इस्लामाबाद में हिकु सेमिनार थियो, मां उते किताबु खणी वियो सिंध वारा सब कुझु। उते उन्हनि चयो त जॾहिं असां प्रेज़ेंटेशन थी वञे, प्रेज़ेंटेशन बि ख़तमु कोन थी त गोड़ घमसान शुरू थी वियो, कुझु दोस्त या उथी बीठा ऐं चऊं यही तो मसला है, हम आपको सिलेबस देना नहीं चाहते थे कि आप अपने सिलेबस में ये सब कुछ डालेंगे। मैंने कहा भाई हमने सिलेबस में क्या चीज़ें डाली हैं, तो उते असांजो एतिराज़ इहो त असां पंहिंजे सिलेबस में डॉक्टर अब्दुल सलाम खे छो विधो आहे, असां पंहिंजे सिलेबस में हैदर बख्श जदवी खे छो विधो आहे, असां पंहिंजे सिलेबस में नौरोज़ छो ॾेखारियो आहे, असां पंहिंजे सिलेबस में दीवाली ऐं होली छो ॾेखारी आहे। इहे तमामु बुनियादी इशूज़ आहिनि। ॿियो मां तव्हांखे ॾसां, इहे की तव्हां अरबी वारी ॻाल्हि कई, मूं तव्हांखे चयो त मां लिंक कंदुसि त असां चयोसीं त किताबनि जिते जाग्राफी पढ़ाई थी वञे, जिते तारीख़ पढ़ाई थी वञे, उते असांखे ॾखण एशिया ॾेखारणु घुरिजे, छो त असां ॾखण एशिया में रहूं था, असांजी बुनियादूं हितां, असांजो कल्चर साॻियो आहे, असां साॻियो खाऊं था, सभु कुझु रहूं था, त उते चयो वियो त न ही तव्हांखे ॾेखारण जी ज़रूरत कोन्हे, असांजी बुनियादूं हिते कोन्हनि, असांजी बुनियादूं जेको आहे मिडल ईस्ट ॿिए के हंधि। इहे बुनियादी तज़ाद आहिनि जिन्हनि खे मुंहिंजे ख़्याल में असांखे क्वेश्चन करणो पवंदो। ऐं टियों सुवाल इहो आहे त असां केसि ताईं ही पंहिंजो निसाब ऐं पंहिंजी शयूं जेको नफ़रत जोड़ींदासीं। असां चवंदा आहियूं त असां पंहिंजे किताब में डॉक्टर अदीब रिज़वी खे ॾेखारींदा आहियूं, असां पंहिंजे निसाब जी किताबनि में मलाला यूसुफ़ज़ई खे ॾेखारींदा आहियूं, असां पंहिंजे निसाब जी किताबनि में पंहिंजो इजी साहब खे ॾेखारींदा आहियूं, डॉक्टर रुतबाव खे ॾेखारींदा आहियूं। हीअ असां लाइ बहितर आहे या असां पंहिंजे किताबनि में गौरी खे अॼु ताईं ॾेखारियूं, गज़नबी खे अॼु ताईं ॾेखारियूं, अब्दाली खे पंहिंजो हीरो पेश कयूं। हे बुनियादी तज़ाद आहे स्टेट नैरेटिव में ऐं तज़ाद आहे आम माण्हुनि जी लाइफ में। पर इहो तज़ाद असांखे जीअं तालीम जे अंदरि करिकुलम जे अंदरि नज़र अचे थो पियो, उहो साॻियो जेको असांखे नज़र थो अचे पियो त जेको आहे ड्रामनि जी सूरत में वज़ीर आज़म चए थो त तुर्की जा ड्रामा ॾिसो ऐं अरतुगरुल गाज़ी ॾिसो, तव्हांखे नथो लॻे त इहो असां वटि हिकिड़ो शुरू खां वठी हिकिड़ो माइंड सेट आहे जेको इंडिजीनियस मक़ामी जेके धरती जे अंदरि जेके तारीख़ जूं जेको आहे पाड़ूं जेके आहिनि उन्हनि खे कटे असांखे हिकिड़ो हवाई क़िस्म जे फिनोमिना, हिकु हवाई क़िस्म जे माइंड सेट में बीहारणु चाहे थो। बिल्कुलु तव्हां दुरुस्त चयो, तव्हांखे यादि हुजणु घुरिजे त ठीकु आहे मुल्क ठही वियो, पर हीउ मुल्क ठाहिण वारो त हीउ 4 परॻणा हुया न, चाहे सिंध हो, सिंध असेंबली जी करारदाद हुई, हिन खां पोइ पंजाब में बाक़ी जाइनि ते आई। त बुनियादी सवाल इहा आहे त क़ौमनि जी हिकिड़ी शनाख़्त हूंदी आहे, क़ौमनि जी हिकिड़ी तारीख़ हूंदी आहे, क़ौमनि जी हिकिड़ी सकाफ़त हूंदी आहे। असां वटि मुसीबत इहा आहे, पहिरें ॾींहं खां असां वटि इहो शायदि इहो ख़ौफ़ हुयो, असां वटि ख़बर न आहे अणॼाणनि तरीक़नि सां इहो असांजी परेशानी हुई त जेकॾहिं सूबनि जी शनाख़्त तस्लीम कंदासूं, उन्हनि जी ॿोली
तस्लीम कंदासूं ऐं त पोइ अल्टीमेटली पंहिंजा हक़ बि घुरंदा। ही हक़ घुरण जो पहिरियों स्टेप आहे तव्हां उन्हनि खे उनजी शनाख़्त विञायो, हू पंहिंजो तसवुरु कोन रखनि त पोइ अल्टीमेटली हू मर्कज़ खे तस्लीम करणु शुरू कनि। तव्हां ॾिसो 1 यूनिट में छा हो, साॻी सूरत हाल आहे। 1 यूनिट में जॾहिं मर्कज़ सूबनि जी मर्ज़ी खां सवाइ हुननि जे मथां हिकिड़ी जेकी आहे सियासी निज़ाम जेको आहे माण्हुनि जी कोशिशि कई त पोइ छा सूरत हाल थी, ओतिरे माण्हुनि में उहो जेको आहे ख़राबी जो सूरत हाल थी ऐं अल्टीमेटली बंगाल असां खां घा थियो। साॻी सूरत हाल ई आहे। असां चवंदा आहियूं त भई मूंखे ॿुधायो जेको नंगर पार्कर में वेठो पढ़े थो त उनखे त उनजी तारीख़ मालूम हुजणु घुरिजे त नंगर छा हो, नंगर जी तारीख़ सूरत हाल छा आहे। त असां नंढे लाइ स्कूल में पढ़ियासीं त असांखे हैदराबाद जो घटाघर पढ़ाई वेंदो, असांखे हैदराबाद जी मार्केट पढ़ाई वेंदी। हाणे छो असां इहे तसवुर मिटाए छॾियूं, असां जेके उहे तसवुर पढ़ूं जिन्हनि जो को वास्तो असां सां न। ॿियो तव्हां जेको ॻाल्हि चई त मीडिया जी छा सूरत हाल आहे, मां सोचींदी आहियां पहिरियों असांजे नंढे लाइ थोरो तालीम हिकिड़ो तरीक़ो हूंदो जिथे ॿारनि जो इंटरेक्शन हूंदो, पर हाणे मीडिया पोइ उन खां बाद इलेक्ट्रॉनिक मीडिया ऐं हीअं सोशल मीडिया तव्हां ॾिसो त हाणे डिफरेंट डायरेक्शन खां हीअ जेको इंफॉर्मेशन थी अचे ऐं माइंड सेट खे इन्फ्लिक्ट कयो थो वञे। इन करे असां चवंदा आहियूं त हिकिड़ो असांजो फ्रांस जो मार्क्सिस्ट स्कॉलर लुइस ऑल्सर, उनजो चवणु हो त रियासत पाण जबर जी अलामत हूंदी आहे, पर जेकॾहिं रियासत नज़रियाती रियासत थी वञे त पोइ उनजो जबर जेको आहे न पीढ़ो थी वेंदो आहे। त मूंखे लॻंदो आहे त हिन सॼी सूरत हाल जे अंदरि असांजी रियासत ही जेके इंफॉर्मेशन जा जेके टूल आहिनि उन्हनि खे कतब आणींदे ही सभु शयूं करणु थी चाहे। ऐं तव्हां ही जेके तरक़ी जे ड्रामनि जी ॻाल्हि कई, बाक़ी ही जेके ड्रामनि जी ॻाल्हि कई, इहे त पुराणो ज़ियाउलत जे ज़माने में तव्हांखे शायदि यादि हुजे न हुजे, ताबी ड्रामा ईंदा हुआ, अलाए कहिड़ा ड्रामा ईंदा हुआ। उन खां त नफ़रत वधी, माण्हुनि जी दूरी वधी, माण्हुनि जा मुफ़ासिला वधिया। ऐं साॻी सूरत हाल मूंखे लॻे थो अनफॉर्चुनेटली हींअर कंदा था वञनि। पर आख़िर हाणे जॾहिं 18वीं तरमीम थी वई आहे मुल्क जे अंदरि बल्कि पूरी दुनिया जे अंदरि हिकिड़ो जेको इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी जे करे एक्सेस थी वई आहे, डिस्कशन ऐं डिबेट्स हर हंध ते थियनि था पिया, उन दौर में तव्हांखे नथो लॻे त इहे जेके तरीक़ेकार आहिनि 18वीं तरमीम खे रिवर्स करण जा, या कॾहिं जेको आहे सूबनि जो करिकुलम ठाहिण जे नाले में, या कॾहिं सेनेट मां बिल पास कराए छॾण त बाबा हाणे सिंधी पूरे मुल्क जे अंदरि ॿोली पढ़ाई वेंदी अरबी, सूबाई हुकूमतूं, माण्हू, इंटेलिजेंशिया, अकेडमिया, मीडिया, इहे सभु जेको आहे इहे सभु शयूं ईअं वञणु ॾींदा मुल्क जे अंदरि? सियासी पार्टियूं आहिनि, मुख़्तलिफ़ थिंक टैंक्स आहिनि, मुख़्तलिफ़ जेके स्कॉलर्स आहिनि, छा उहे सभु इन ॻाल्हि जो नोटिस न वठंदा ऐं इहे शयूं थी वेंदियूं? अदा ॿ टे शयूं। पहिरीं ॻाल्हि इहा आहे त फ़िलहाल जेको आहे 3 सूबनि में त डायरेक्टली पीटीआई जी गवर्नमेंट आहे, पंजाब, केपी ऐं बलूचिस्तान में त उनजो इन्फ्लुएंस आहे। बाक़ी रहियो सिंध अकेलो। त हाल जॾहिं सिंध अकेलो आहे त सिंध अकेलो हुजण जे करे मुंहिंजे ख़्याल में कोशिशि था कनि था, पर ही जेको नज़र कोन थो अचे त उहो वरी ॻाल्हि में पुॼंदी। ॿियो तव्हां उहो चयो त सिविल सोसाइटी ऐं बाक़ी सिविल सोसाइटी में बि इहे शयूं ओड़े हिसाब सां पेश कोन कयूं आहिनि। मां ॿुधायां असांजो 8-9 माण्हुनि जो ग्रुप आहे, जंहिंमें डॉक्टर परवेज़ हुदबाई आहे, डॉक्टर एच नैयर आहे, डॉक्टर रुबीना सहगल आहे, सिंध मां मां आहियां, कुझु माण्हू आहियूं, असां रनिंग कयूं था। पर हाणे रनिंग करण खां उहो मसइलो हल कोन थो थिए, सूरत हाल वधीक जेकी आहे उत्तर थी वञे। मुंहिंजो इहो ख़्यालु आहे त असांखे जीअं हाणे तव्हां प्रोग्राम था कयो, तव्हां मूंखे ॾसियो त मेन जंहिंखे सो कॉल्ड असां नेशनल मीडिया था चऊं, त नेशनल मीडिया में केतिरी डिबेट थी आहे। हिकिड़ो पोस्चर तव्हां असांखे ॾेखारियो थो वञे त भई इन खां हे इम्प्रूवमेंट ईंदी, इन खां हे इम्प्रूवमेंट ईंदी। ॿियो जेको इन में मुग़ालतो कयो आहे उहो चयो आहे त भई इन निज़ाम जे करे साईं डॉक्टर साहब, इहा नेशनल मीडिया न आहे, इहा उर्दू ॿोली जी मीडिया आहे। जीअं असां सिंधी ॿोली जी मीडिया आहियूं, उहा उर्दू ॿोली जी मीडिया आहे। जे उहा नेशनल मीडिया आहे त पोइ असां बि नेशनल मीडिया आहियूं, जे असां नेशनल मीडिया न आहियूं त पोइ उहा बि नेशनल मीडिया न आहे। एब्सोल्युटली तव्हां सही पिया चओ। मां इन करे चवां थो त जॾहिं ही चवंदा आहिनि त भई जेके सो कॉल्ड ही नेशनल मीडिया, त मां उहो ई चवंदो आहे त भई जेके नेशनल मीडिया त नेशनल एजेंडा बि था रखो न। नेशनल एजेंडा रखनि ई कोन था। ॾुखियाई मतिलबु ॾुख इहो थिए थो त जेकॾहिं तव्हां नेशनल मीडिया त भई तव्हां ही ॾिसो त सही 5-6 करोड़ ॿारनि जो मुस्तक़बिल इन ॻाल्हि ते डिपेंड थो करे, पोइ इन ते कोई डिस्कशन ई कोन्हे। मां उहो जेको ॻाल्हि तव्हां कयां पियो, अहिड़ी ही रोज़ी पिक्चर ही जेको आहे पोर्ट्रेट कनि था त माण्हू फ़िलहाल टाइम बीइंग जेको आहे न जेको नशे में अची थो वञे।
त ही छा था चवनि त भई ही मदरसा भी इन सिस्टम में अची वेंदा, इंग्लिश मीडियम स्कूल भी अची वेंदा, सरकारी भी अची वेंदा, प्राइवेट भी अची वेंदा ऐं हिकिड़ो निज़ाम अची वेंदो। शफ़क़त में मूंसां सिधो सही असांजो झगड़ो थियो आहे इन ॻाल्हि ते। असां चयोसीं भई तव्हां ही मूंखे ॾिसियो त छा ही जेके अंग्रेज़ी मीडियम स्कूल, इन स्कूल चइनि त मां नाला थो खणां, सिटी स्कूल आहे, बीकन हाउस स्कूल आहे, फाउंडेशन, उहे नाला खणंदा वञो। मां चयो छा उते इहो साॻियो निसाब पढ़ाईंदो? उनको नहीं भाई, हम उनको जो है ना ऑप्शन दे देंगे, उनको तजवीज़ करेंगे, उनको जो है वो करेंगे कि हो जाए। मां चयो आपकी तजवीज़ पर उन्होंने कोई काम नहीं करना। त मां तव्हांखे ॾसियां त इलीट स्कूल तटनधार थी आहे। ॿियो इहे चवनि पिया त मदरसा इन में शामिल थींदा। पोएं हफ़्ते मदरसनि खां बि बिल्कुलु अची वियो त भई असां इन ॻाल्हि खे को था मञूं, असां इन्हनि खे को इंट्रोड्यूस कोन कराईंदासूं, असां जेको आहे मदरसनि खे रजिस्टर ई कोन कराईंदासूं। हाणे 25,000 मदरसनि में छड़ा 300 मदरसा जेके रजिस्टर थिया आहिनि। त इन जो मक़सदु साॻियो हुए थो त मतिलबु हीउ जेको तव्हां आवाम में प्रोपेगेंडा पिया कयो, प्रोपेगेंडा जी न त को बुनियाद आहे, न त प्रोपेगेंडा जी का हक़ीक़त आहे, एक कूड़ ते बदल निज़ाम आहे। छड़ो ही फेडरेशन जेकी आहे वापसि अल्टीमेटली अरिड़हीं तरमीम खे रिवर्स करण लाइ ग्रेजुअली वञे पई। पोएं हफ़्ते मूं ॾिठो त शफ़क़त महमूद साहिबु सिंध में दौरनि ते आयल हो, तव्हां बि शायदि इहा ॻाल्हि नोट कई हूंदी। हू मकली बि वियो, हू जेको आहे हू सखर बि वियो, मासूम शाह जे मीनारे ते बि वियो, ॿिनि जाइनि ते, ऐं चई मर्कज़ जेको आहे हाणे सकाफ़त खाते में इन में बि सूबनि जी मदद कंदो। भई तव्हां जेकॾहिं सिंसियर आहियो त सूबनि जी कैपेसिटी बिल्डअप कयो न। 70 सालनि में तव्हां मर्कज़ पाण छा कयो आहे जो हाणे सूबनि खे चए थो त तव्हां 8 सालनि में कुझु न करे सघिया। ही तज़ाद आहिनि जिन्हनि ते ॻाल्हाइण ज़रूरत आहे। जेकॾहिं कोन ॻाल्हाईंदासीं को तव्हां वारी ॻाल्हि आहे त छा ही ॻाल्हि अननोटिस वेंदी? त मुंहिंजे ख़्याल अननोटिस न वञणु घुरिजे, न त हालतूं वधीक ख़राब थींदी। पर डॉक्टर साहब जीअं तव्हां चओ त पंजाब, केपी ऐं हुनजे अंदरि बलोचिस्तान जे अंदरि PTI जी या PTI जी कोalition जी गवर्नमेंट आहे, पर साॻे वक़्तु जीअं तव्हां डॉक्टर मालिक जी ॻाल्हि कई, तव्हां अख्तर मैंगल जी ॻाल्हि कई, उते जेको आहे सनाउल्लाह बलोच खां वठी, रऊफ़ मैंगल खां वठी, जेको आहे महमूद ख़ान अचकज़ई खां वठी, ऐं उन्हनि जा जेके सेनेटर, MPAs, MNAs जो हिकिड़ो चङो ख़ासो तादादु मौजूदु आहे। ईअं पंजाब जे अंदरि PMLN, पीपल्स पार्टी, इन्हनि जो तादादु मौजूदु आहे। KP जे अंदरि जेको आहे नेशनल पार्टी, अवामी नेशनल पार्टी ऐं क़ौमी वतन पार्टी हिकिड़ो उते रखनि थियूं। तव्हांखे नथो लॻे त हुकूमतुनि खां अलावा बि समाज जे अंदरि ॿिया फोरम्स थियनि था जिन खे इन मामले ते सेंसिटाइज़ थियणु घुरिजे ऐं अॻिते वधी करे इन्हनि सभिनी शयुनि खे रोकण लाइ को कोशिशूं वठणु घुरिजनि? हा न, बिल्कुलु तव्हां बिल्कुलु ठीकु पिया चओ। हाणे मां हिन खे ॿिनि हुननि में विराईंदुसि, ॿिनि भाङनि में विराईंदुसि। पहिरियों इहो आहे त हीउ जेको यकसां क़ौमी निसाब वारी ॻाल्हि कनि था, हीउ कयो वेंदो सरकारी स्कूलनि में। हाणे असां तव्हां सभु मिडिल क्लास जा माण्हू, पाकिस्तान दुनिया जे हुन मुल्कनि में जिते प्राइवेट एजुकेशन सभिनी खां वधीक वधंदी थी वञे। चयो वञे तो तक़रीबन 60% जेके ॿार इन प्राइवेट स्कूलनि में वञनि। जेके तव्हांखे अर्ज़ु कयो त प्राइवेट स्कूलनि में जो कोई इम्पैक्ट कोन ईंदो, त इन करे मूंखे लॻे थो हीउ जेको मिडिल क्लास हुननि मां जिन्हनि जा शायदि ॿार डायरेक्टली इन खां हेठि कोन थींदा, इन करे उहे सोचनि त शायदि असांजो को मसइलो कोन्हे। पर तव्हां जेकी ॻाल्हि चओ था, जेकी ॻाल्हि कयो था, उहो अहम आहे त हाणे शायदि असां माठ करे वेठा आहियूं, पर इन जा ईंदड़ ॾींहंनि में जेके वधीक असर ईंदा साम्हूं, असांजा जेके नतीजा साम्हूं ईंदा, उहे हानिकार हूंदा असां लाइ। त इन करे जेके माण्हू वाट करे वेठा आहिनि उन्हनि खे सोचणु घुरिजे त अॼु ख़ामोशी जेकी आहे ईंदड़ ॾींहंनि में असांजी तबाही जो कारण बंदी, ऐं असांखे जेको सोचणु खपे त हीउ वेड़ विढ़जे या कीअं कजे। ॿियो मां तव्हांखे मिसाल ॾियां, पंजाब में पहिरें उन्हनि चयो त असां हीउ जेको सिंगल नेशनल करिकुलम एडॉप्ट कंदासीं। त 2-3 महीना अॻु में पंजाब असेंबली में हिकिड़ी करारदाद अची वई जंहिंखे बुनियाद इस्लाम उहो जेको आहे करारदाद चयो। उन में काफ़ी शयूं अहिड़ी अची वियूं आहिनि जंहिंजे नतीजे में अॻिते हली करे फ़िरका वाराना फसाद भी थी सघनि था, हीअ जेके सेक्टेरियन कॉन्फ्लिक्ट भी वधी सघनि था, जिन्हनि जो शायदि अञा ताईं असांखे अहसासु कोन्हे। त मूंखे डपु आहे, मां बि पीउ आहियां, मुंहिंजा बि ॿार सोचींदो आहे त स्कूलनि जे अंदरि सुभाणे जेकॾहिं इहे ॻाल्हियूं कयूं वेंदियूं त नंढे ॼमार में ॿारनि खे जेकॾहिं इहे तज़ाद साम्हूं ईंदा त ॿार छा हिक ॿिए सां नफ़रत कंदा, कहिड़ी सूरत ख़्यालु हूंदी। हीउ क़ौमी मसइलो आहे। अदा तव्हां कयो, बाक़ी मीडिया खे चयो, आवाज़ उतारे, न त तमामु ॾुखियाई सूरत। वॾी महिरबानी डॉक्टर रियाज़ अहमद शेख साहब, तव्हां असांखे जॉइन कयो। नाज़रीन, मुल्क जे अंदरि तालीमी निज़ाम सां जेका हथ चुरान कई पई वञे, कॾहिं सिंगल नेशनल करिकुलम जी ॻाल्हि, कॾहिं अरबी पढ़ाइण जी ॻाल्हि, कॾहिं उनजो बिल कंहिं सेंड मां पास कराइणु,
अरिड़हीं तरमीम में बिल्कुलु वाज़े चयो वियो आहे त सूबाई सब्जेक्ट आहे तइलीम जो मामिलो ऐं सूबनि खे इख़्तियार आहे त उहे तइलीम जे बारे में फ़ैसिला कनि, पर वफ़ाक़ी हुकूमत मुसलसल तइलीम जे मामले में मदाख़लत करे थी पई ऐं न सिर्फ़ु मदाख़लत करे पई बल्कि हिकिड़े मख़सूस माइंड सेट जे बुनियाद ते मदाख़लत करे पई, जंहिंजे हिसाब सां केतिरा ई मामला पैदा थी सघनि था। ऐं ख़ासि तरह जेको आख़िर में डॉक्टर रियाज़ शेख साहब असांखे ॿुधायो त उहो करिकुलम हिकु अहिड़ो करिकुलम, हिकिड़ा अहिड़ा मामला जंहिंजे बुनियाद ते फ़िरक़े वारियत वधंदी ऐं उन सां नफ़रतुनि जो जहान तमामु घणो जेको आहे उहो सघारो थींदो। हालांकि असां वटि जॾहिं आर्मी पब्लिक स्कूल जो सान्हो थियो हो, उनखां पोइ इहो तइ थियो हो त मदरसनि जो रिफॉर्म कयो वेंदो ऐं मुल्क जे अंदरि जेको नफ़रतूं फैलाईंदड़ जेको मवादु आहे उनखे हर जॻह ते क्रश कयो वेंदो। पर हाणे जेका हीअ फट हले थी पई डॉक्टर रियाज़ शेख जे बकौल त असां नफ़रतुनि वारो मवादु पंहिंजे करिकुलम में खणी पिया अचूं, जेका ॻाल्हि यकीनी तौर ते पूरे समाज जे लाइ हिकिड़ो तमामु वॾी तबाही जो मंज़रनामो मुस्तक़बिल में पेश करे सघे थी। नाज़रीन, इहो अहम मौज़ू आहे। असां ईंदड़ प्रोग्रामनि में वधीक इन ते डिबेट कंदासूं, डिस्कशन कंदासूं, मुख़्तलिफ़ स्टेक होल्डर सां ॻाल्हाईंदासूं। अॼोके प्रोग्राम जो वक़्तु पूरो थिए थो। पंहिंजो मेज़बान फ़याज़ राशिद इजाज़त सदाईंदा।